रहीम इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिया इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम वसल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमाइन। जिए त ही प्रोग्राम खुलफाए राशिदीन काफ़ी सालन खां वठी इन लाड़कानो शहर जनाबाग में थींदो रहे थो, जंहिंखे 44 साल आहे। उलमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सहाबा खुलफा जी ज़िंदगी ते रोशनियूं विझंदा रहनि पिया। तव्हां दोस्तनि ॾाढो फ़क़ति ॿ ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला मके पाक खां मदीने ॾांहुं हिजरत करण जो हुकुम फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजे घर खां निकिता। सनन जे घर जे चौधार काफ़रनि जो घेरो, पाण मिट्टीअ जी लप खणी उछलायूं ऐं अल्लाह ताला उन जे ज़रिए उन्हनि सभिनी काफ़िरनि जी नज़र खे ख़त्म करे छॾियो ऐं अल्लाह जो रसूल पंहिंजे घर खां निकिरी आयो। हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के शहीद करण जे लाइ नऊज़ बिल्लाह मिनहा गॾु थिया। अल्लाह जो रसूल निकिरी मदीने खां अवल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घर आयो। मदीने में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु के साण करे ऐं पाण गारे सौर में अची तरसिया। तकरीबन बरातियूं 3 ॾिहाड़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन गार में तरसिया। तव्हां दोस्तनि खां हिकु सवाल कंदुसि, तव्हांजो तवजो हुजे। जेको अल्लाह जो रसूल पंहिंजे घर खां निकिरे थो, मिट्टीअ जी लप खणी उछलाए काफ़रनि जी नज़र ख़त्म थी वञे, उहो अल्लाह जो रसूल 3 ॾिहाड़ा इन गार जे अंदरि छो तरसियल आहे? छा अल्लाह जे रसूल खे काफ़िरनि खां ख़तरो हो? अल्लाह जे रसूल खे हाणे काफ़िर पकड़नि हा, गिरफ्तार कनि हा? भाईजान, जेको रसूल पंहिंजे घरां निकिरे मिट्टीअ जी लप खणी उछलाए काफ़िरनि जी नज़र ख़त्म थी सघे थी, उहो अल्लाह जो रसूल गार मां नथो निकिरी सघे। उहो अल्लाह जो रसूल गार खां अॻिते सफ़र पंहिंजो जारी नथो रखे। हिकिड़ी ॻाल्हि थोरी हिते विच में अर्ज़ु रखंदुसि। मदीने वारो साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे वठी गार में रहियो। सुबह जो कुछ हिस्सो गुजरियो। हजरत अबू बकर सिद्दीक़ जी धी पहती, अंदर खाधो पहतो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा गई, अबू बकर ही खाधो केड़ा आयो? या रसूल अल्लाह, ही खाधो मुझे घर खां आयो आ। मां अबू बकर पंहिंजे घर चई आयुस, मुझी न्याणी हिन गार ते खाधो खणी आई। कुछ टाइम खां संदस जो धनार बीठल घर जो आमिर बिन फहीरा पंहिंजो माल चारींदे चारींदे खीर ताज़ो खणी आयो। अची रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में पेश कई। हजरत अबू बकर सिद्दीक रसूलुल्लाह के खीर पियो पियारे, हर रोज रसूलुल्लाह के खाधो पियो पहुंचाए।
ऐं उन खां अलावा हर रोज हजरत अबू बकर सिद्दीक जो फर्जंद हजरत अब्दुल्ला मदीने जे शहर में फिरंदो रहे, अल्लाह अकबर मक्के जे शहर में फिरंदो रहे, मक्के जे काफिरन जे ओताकुन जी चौकसी कंदो रहे ऐं उतां जूं ॻाल्हियूं ॿुधी हर रोज शाम जो हजरत अबू बकर सिद्दीक के ॿुधाईंदो रहे। हाणे सवाल पैदा ही थो थिए त अल्लाह जो रसूल मक्के पाक मां निकिरे थो सीक्रेट, याने पंहिंजे राज के लिकाईंदे, पाण खे लिकाईंदे उतां निकिरी आयो, निकिरी बि रात जो आयो, 3 ॾिहाड़ा 3 रातियूं गार में रहियो पियो आहे, 3 ॾिहाड़नि में निकिरी हले नथो। छा इनखे काफ़िर पकड़नि हा? भाईजान काफ़िर न पकड़े सघनि हा, चन घरां न पकड़ियो आहे, उहे गार खां ॿाहिरां काॾा पकड़नि हा, पर 3 ॾिहाड़ा 3 रातियूं छाजे लाइ रहियो पियो आहे? अरे मुस्तफ़ा दुनिया वारनि खे ॿुधाइण पियो चाहे त मुंहिंजो यार अबू बकर रुगी मूंसां वफ़ादार नाहे, पर अबू बकर सिद्दीक जे घर जो बच्चो बच्चो मां मोहम्मद मुस्तफ़ा सां वफ़ादार आहे। अरे भाई न्याणी आहे अबू बकर जी, औरत ज़ात कमज़ोर थींदी आहे, थी आहे अञा जवानी के पहचण वारी आहे। अबू बकर चवे हा मता मुंहिंजी न्याणी पकड़जी पवे, हिन खे का सज़ा ॾियनि, काफ़िर वठी अचे रसूल जे मथां बीहारे, पर अबू बकर खे यकीन हो न्याणी मुंहिंजी, धीअ मुंहिंजी ज़रा ज़रा थी सघे थी, पर अहिड़ो कम नथी करे सघे। ऐं वरी मोहम्मद मुस्तफ़ा बि अबू बकर सिद्दीक खे इएं न चयो त हे छा कई, धीउ खे छो ॿुधाई, पुट खे छो ॿुधाई, घर जे दर जे नौकर खे छो ॿुधायो तई, को खीर तो खयूं अचे त को मानी तो खयूं अचे त को काफ़िरनि जूं रिपोर्टूं खयूं थो अचे। भाईजान माण्हू हज़रत अबू बकर सिद्दीक जे मथां गदारिन जा इल्जाम था आणनि, इन खां वधीक हज़रत अबू बकर सिद्दीक खे ॿियो मौक़ो कहिड़ो खपंदो? अकेलो अल्लाह जो रसूल मिलियुसि। ये माइट रहा हज़रत अबू बकर जा भी तो मदीने वारे साईं जा। भाई इन खां वधीक अबू बकर के कहिड़ो मौक़ो मिले हा? बाकी अबू बकर ख्वाब त कोन लधो हो त हे सोणो जॾहिं पंहिंजो ज़ाहिर वक़्तु पूरो कंदो त माखे वेहारींदा, इन लालच में पुठियां लॻो वठे। अरे जे अबू बकर खे दुनिया खपे हा त पोइ अहिड़ा मौक़ा अबू बकर छो पियो ॾे? पर अबू बकर त ईअं हुयो ई कोन जीअं दुनिया ते पेश कयो थो वञे। मुंहिंजे सुहिणे नबीअ चयो त दुनिया वारनि खे ख़बर पवे मुंहिंजो यार अबू बकर त सचो आहे, पर अबू बकर जे घर जो बच्चो बच्चो बि मां मोहम्मद सां सचो आहे। उन खां अलावा आख़िर ॻाल्हि असांखे तकरीर न आहे करणी, असांजा दोस्त आहिनि, महिमान आहिनि, असां तव्हां हितां जा आहियूं। मदीने जो साईं 1 नंबर 3 ॾिहाड़ा इन गार में इन करे तरसियो त दुनिया वारनि खे ख़बर पवे अबू बकर त सचो आहे, पर इन जे घर जो बच्चो बच्चो बि सचो आहे। ऐं थियो ईअं विच में इहा ॻाल्हि मां अर्ज़ कयां, थियो ईअं त अबू जेल खे पंहिंजो महसूस थियो त अबू बकर जे घर जे ॿारनि खे ऐं इन्हनि जे छोकिरियुनि खे पुटनि खे ख़बर आहे। छो त अबू जेल ये रस्ता घुमी जेके पैरी थींदा न, पैरी जेके पेर रंद ॾिसंदा आहिनि, उन्हनि रंदनि वारनि चयुसि त अबू बकर ऐं मोहम्मद मुस्तफ़ा हिन एरिया मां निकिरी न आहिनि विया। उन्हनि ॿुधायोसि, अबू जेल खे ॿुधायो निकिरी न विया आहिनि हिते। अबू जेल खे चयो, अबू जेल चयो त पोइ जे इते हिन ऐं 3 ॾिहाड़ा 3 रातियूं या 2 रातियूं त अबू जेल चयो त पोइ लाज़िमन अबू बकर जे घर ख़बर आहे, अबू बकर जे घर ख़बर आहे। आयो मके जा माण्हू गॾु अबू बकर सिद्दीक जो दर खड़काई, उहा ई न्याणी निकिरी आई जंहिंजो नालो हज़रत बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा। अचे दरवाजे ते बीह रही, ॻोठ जा माण्हू आहे, पाड़े जा माण्हू आहे, शहर जा माण्हू आहे, अञा इस्लाम में को पर्दो कोन नाज़िल थियो हो, पर्दे जो हुक्म न हो। अचे दरवाजे ते बीह रही, अबू जहल चयुसि छो करे तोखे ख़बर आहे त तुंहिंजो पीउ ऐं तव्हांजो नबी काथे?
ताजे सॼे घर खे ख़बर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी बीठी आहे इन जहिड़ो शींहं जी धीउ आहे पोइ जे असांखे ख़बर आहे त पोइ छा आहे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे जॾहिं महिल इहे लफ़्ज़ जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे न्याणीअ चया त हिन ज़ालिम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे न्याणी खे हिन जॻह ते हिन गले ते चंबो वहाए कढियो जंहिं चंबे लॻण जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे कननि में जेको सोन जा ज़ेवर पियल हा उन बीबी सगोरी जे गलनि में अंदर दाख़िल थिया रतु निकितो बीबी सगोरी सीने के सिधो करे पाण के सिधो करे ऐं बीबी सगोरी थी चवेसि त तूं छा थो सम्झे त मां हिननि खे मार ॾींदुमि त हे मूंसां सची कंदा तो छा सम्झो आहे अबू जेल के काफिरन बिनी बाउन का पकड़ियो त अकुल जी गाल कर अबू बकर कोने अबू बकर जा माइट रहन असा में कबीला परस्ती आ हो कबीले जा मानू उथंदा पंजे नंग जे लाए वरी झेड़ो थींदो तोणे जो हो काफिर हन पर झेड़ो थींदो नंग ते छोकर के धकनान पर हजरत अबू बकर सिद्दीक जी धी हकलू नहीं पी चवेस त यो ख्याल दिमाग मा कढी जा तको तो के अबू बकर जे घरों रसूल के खिलाफ का चुगली मिलंदी का गाल मिलंदी यो दिमाग में ख्याल पने मा कढी छड़ी बाकी नंबर बे मां यो जवाब दींदुम त मुजो महबूब 3 ॾियारा इन गार में छो रहला निकरी वनी सके पियो रब उन जो मुहाफिज होयो जे मक्के मा कढियुस उता हिफाजत कई से हिता हिफाजत न करे हां छा पर अल्लाह चयुस सोना हे जो यार गड्डू दई इयो ही त तोखो पो तुंजी जगह ते वेहंदो इन करे हाने 3 ॾियारा ऐं ये बरातियूं इन सोहणे के तवज्जो अता फरमाए जो तू मुर्शिद पने मुरीद तो तवज्जो कंदो आ इयो तवज्जो हिन ते कर त हे तुंजी जगह ते वेहण जो लायक थी पवे बाहर निकरंदे मानू मिलंदा होड़े तवज्जो थींदो हेड़े तवज्जो थींदो इन करे हिते मुकम्मल पंहिंजे यार तो तवज्जो पूरो जो पूरो हिन तो तवज्जो कर त जे हिन जो ज़ाहिर हिन जो बातिल तो मोहम्मद मुस्तफा जे नज़रुन सां बा कमाल बरजी वने वमा अलैना इल्लल बलागुल सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा जी हिन महफिल में पीरे तरीक़त साईं क़िबला सैयद भूरल शाह जीलानी तशरीफ फरमा था साईं के दिल जे गहराइन सां खुश आमदीद चवंदा पिया हज़रत क़िबला साईं अब्दुल गनी कादरी आरफी चिश्ती साबरी आस्ताना चिश्तिया फरीदा साबरिया लाड़काने वाला तशरीफ फरमा था साईं के दिल जे गहराइन सां खुश आमदीद चवंदा पिया ऐं नसीराबाद का असांजो प्यारो दोस्त हाफिज ज़ैन